अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल तकरार जे नई ईंदड़ एपिसोड जे बारे में असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं। इन तफ़सील ॻाल्हि ॿियो शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं असांजे चैनल ते न त मिर्च वाले चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो ऐं पहिरियों ते सभु खां पहिरियों पहुचंदी रहे ऐं तव्हां बि अहिड़ा नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। तो सिजावल ख़ान इहो कमु करण सां शेरली जूं अखियूं खोले छॾींदो ऐं पोइ शेरली सां दोस्ती जो हथ वधाईंदो ऐं शेरली इहो सोचींदो त मां हाणे रसन बाब खान खे कॾहिं माफ़ु कोन कंदुसि। ऐं शेरली इहो चवंदो त मूं कॾहिं इहो सोचियो बि न हो जो रसन बाब खान मुंहिंजो दुश्मन थींदो। ऐं सिजावल ख़ान शेरली खे चवंदो त तूं जल्दबाज़ी मां क़दम न खण ऐं 2-3 ॾींहंनि खां पोइ तुंहिंजे लफ़्ज़ तुंहिंजे साम्हूं अची वेंदा। ऐं ॿिए पासे रसन बाब खान मूसा जे इंतज़ार में हूंदो ऐं मूसा खे चवंदो त असांखे शेरली ऐं सिजावल ख़ान खे हर हाल में इहो दोस्ती हटाइणो आहे। चवंदो त उते मुंहिंजा दुश्मन पंहिंजी दोस्ती जो हथु वधाए रहिया आहिनि, मां हिते वेही तमाशो ॾिसां। ऐं मूसा खे नियापो मोकिलण जी कोशिशि कंदो, पर मूसा हिन वटि कॾहिं बि कोन ईंदो हाणे। ऐं दोस्तों ॿिए पासे बावल ख़ान वक़्त खां हमेशह लाइ नाराज़ थी वेंदो। वक़्तु उनखे परचाइण जी पूरी कोशिशि कंदो। असांजो हीअ कहाणी जेको